सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरा मदनी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरा रबी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञे दरबार दरबार ने जो जीअं दस्तूर, तो बि मिठड़ा चओ खणी मूंखे बि इएं मंज़ूर मूं मञे दरबार दरबार ने जो जीअं दस्तूर, तो बि मिठड़ा चओ खणी मूंखे बि इएं मंज़ूर तुंहिंजे हर मेहमान जो ही नत ख़ानो कर हुजे, तुंहिंजे हर मेहमान जो ही नत ख़ानो कर हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरा अरबी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा, सिर्फ़ हिकु मौजूद तुंहिंजो मुंहिंजे लाइ किरोड़ा। सिंध में तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा, सिर्फ़ हिकु मौजूद तुंहिंजो मुंहिंजे लाइ किरोड़ा। गंज ॿिया काॾे कबा जॾे तो जहिड़ो गोहर हुजे, गंज ॿिया काॾे कबा जॾे तो जहिड़ो गोहर हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरा मदनी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। गुफ़्तगू जॾ पाण में कंदा मुनकिर नकीर, ही मुहम्मद जो मदाही था ग़ुलाम नबी फ़कीर। गुफ़्तगू जॾ पाण में कंदा मुनकिर नकीर, ही मुहम्मद जो मदाही था ग़ुलाम नबी फ़कीर। ॾियोसि माफ़ी ख़ैर सां ख़ुशि बाश का महशर हुजे, ॾियोसि माफ़ी ख़ैर सां ख़ुशि बाश का महशर हुजे, थो घुरा मदनी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र
तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घोड़ा मदनी मिठा तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घोड़ा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे।